अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। ड्रामा सीरियल तकरार जिन जे ईंदड़ नए एपिसोड में तव्हां ॾिसंदा त लाला नवाब खान खे चवे थो त आऊं चाहियां थो त केस में बहावल खान जो बि नालो ॾियूं हा। नवाब खान लाला खे चवे थो त केस में बहावल खान जो बि नालो ॾियूं हा, पर केस में वधीक नाला ॾियण सां केस हल्को थी वञे थो ऐं आऊं चाहियां थो त मुंहिंजो केस मज़बूत थिए। दरिया खान बहावल खान खे चवे थो त तूं खुटको न कर, आऊं सूबेदार सां ॻाल्हायां थो, हाणे तोखे तंग कोन कंदो, छो त सूबेदार पंहिंजो जिगरी यार आहे। नवाब खान मीर खे चवे थो त पुलिस में हाल कोन्हे, तूं ऐं लाला हिकिड़े तरफ़ थियो त पुलिस ॿिए तरफ़ थिए त जीअं मूसा हिन भेरे भॼण में कामयाब न थी सघे। मूसा मीर खे चवे थो त दिलि थी चवे हिन पिस्टल जूं सभु गोलियूं तुंहिंजे सीने में हणी छॾियां, पर मूंखे पंहिंजी पुराणी दोस्ती यादि थी अचे। तूं त गद्दार थी करे नवाब खान जे टुकरनि ते वञी कुते वांगुरु भौंकी थो, पर आऊं ईअं कोन कंदसि। हलियो वञ हितां, हिन भेरे बि मूं पंहिंजे दोस्तीअ जे करे तोखे माफ़ करे छॾियो आहे। त दोस्तों, ही हुई असांजी अॼु जी वीडियो। उम्मीद आहे त तव्हां सभिनी खे असांजो अॼु जो इहो नंढिड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं माशाअल्लाह दोस्तों।